पाकिस्तान खिलाफ साजिशूं थींदियूं रहियूं आहिनि। बंदिश पियल तंज़ीम जसम जे सरबराह मोरे में 20 मई ते एहतजाज जो सॾु ॾिनो, जंहिं दौरान शिरपसंदनि पुलिस ते पथराव ऐं फायरिंग करे सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जे घर खे साड़ियो वियो। घरू वज़ीर जे घर ते हमलो कंदड़नि में कुझु गैर मुल्की हथियारबंद बि हुआ। पुरतशद्दुद एहतजाज दौरान फायरिंग ऐं भंडरा में ॿ ॼणा मारिजी विया। 8 पुलिस एहलकार ऐं 2 शहरी ज़ख़्मी बि थिया। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शौर्जिल इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सोशल मीडिया ते कूड़ो मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त पुलिस लाश न ॾिनो। अदालती हुकुम मौजिब वारिस लाश वसूल न कनि त उन खे दफ़नाए सघिजे थो। क़ौम परस्त जमायतुनि में कुझु सुठा माण्हू बि आहिनि। न्याज़ कालाणी चयो त उहे पुरतशद्दुद एहतजाज जी हिमायत नथा कनि। अयाज़ लतीफ़ अली जो जी सियासत ते बि कंहिंखे बि एतराज़ नाहे। डॉक्टर कादिर मक्सी तजुर्बेकार सियासतदान आहे। हुन सोशल मीडिया जी ख़बरुनि ते एहतजाज जो सॾु ॾिनो हूंदो। गुज़ारिश आहे त एहतजाज जो सॾु वापसि वरितो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते ईरान पहुची वियो। महराबाद एयरपोर्ट तेहरान पहुचण ते ईरानी घरू वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्तक़बाल कयो। ईरानी फ़ौजी दस्ते पारां सलामी नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, अताउल्ला तारड़ ऐं तारिक फ़ातमी बि वज़ीर आज़म सां गॾु मौजूद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाकिस्तानी वफ़द सां गॾु ईरानी सदर सां मुलाक़ात करे पाक भारत छिकताण दौरान हिमायत करण ते थोरा मञंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी मैंडेट सां मुल्क जो ईंदड़ नौजवान वज़ीर आज़म बणिजंदो। पाक भारत छिकताण में पीपल्स पार्टी समेत समूरियूं सियासी जमायतूं पंहिंजी फ़ौज सां कुल्हे में मिलाए बीठल रहियूं। जंग में भारत खे शिकस्त नसीब थी। सदर आसिफ अली ज़रदारी जूं लाहौर में गवर्नर पंजाब सलीम हैदर जी क़यादत में पीपी वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। सदर चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मुल्क ऐं जमहूरियत ख़ातिर क़ुर्बानियूं ॾिनियूं। पीपी पंजाब में मुतहरिक ऐं फ़ाल थी वई आहे। पार्लियामेंट में ईंदड़ जमायत में आज़ाद उम्मीदवार शामिल थी सघनि था ऐं जेका सियासी जमायत पार्लियामेंट में न हुजे उन में कीअं आज़ाद माण्हू शामिल थी सघनि था। सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जी हक़दार नाहे। सुप्रीम कोर्ट में मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधड़ी दौरान आइनी बेंच जे जजस जा रिमार्क्स। अदालत मख़सूस सीटुनि जे केस जी वधीक ॿुधड़ी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सुन्नी इतिहाद काउंसिल जा वकील सुभाणे दलील ॾींदा।